नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अव्हांखे झोल खां ख़बर ॾिना। झोल रूरल हेल्थ सेंटर कवर्स घर बणिजी वियो। राति जो 10 बजे झोल जे वार्ड नंबर 3 जा रवासी 20 साला मलूक ज़ादी खे साह जी तकलीफ़ सबबि रूरल हेल्थ सेंटर आंदो, जिथे डिस्पेंसरन करीम मरी ऐं ॿियनि डिस्पेंसर्स मलूक ज़ादी खे अकेलो छॾे ॿियनि खे ॿाहिरि वञण जे लाइ चयो, जंहिं ते संदसि भेण नुसरत जवाबु ॾिनो त संदसि तबियत तमामु ख़राबु आहे ऐं साह में तकलीफ़ आहे, जंहिं सबबि खेनि अकेलो न छॾींदासीं। जंहिं ते डिस्पेंसर मच्छरजी मलूक ज़ादी खे लॻल ऑक्सीजन कढंदे खेनि धिका ॾिना, जंहिं सबबि संदसि भेण रड़ियूं कंदे चयो त संदसि भेण मरी पवंदी। तंहिंखां पोइ डिस्पेंसर मच्छरजी मथां तशदुद कंदे ॿाहिरि कढी छॾियो। अहिड़ी दंह खणी नुसरत ऐं संदसि ॾेर रियाज़ खणी झोल थाणे ते पहुता, जिथे पुलिस कार्रवाई बजाए एमएस जी वंगार वेंदे खेनि थाणे में विहारे छॾियो, जिथे मलूक ज़ादी खे साह जी तकलीफ़ वधी वई। जंहिं ते वारसनि जी रड़ियुनि ते पुलिस आज़ादु करे खेनि कढंदे मरीज़ मलूक ज़ादी खे इस्पताल पहुचाए, जिथे खेनि ऑक्सीजन ॾिनी। जॾहिं त नुसरत ऐं मलूक ज़ादी ॿुधाए त पुलिस कार्रवाई बजाए असांखे कूड़नि केसनि में धमकियूं ॾेई फासाइण चाहे पिया। डिस्पेंसर जे अहिड़े रवैये ते वारसनि इलाज खां पोइ झोल थाणे ते पहुता, जिथे डिस्पेंसर मथां एनसी दाख़िल करण जो चयो, जंहिं ते एएसआई उमेद अली शर खेनि दॿाउ ॾींदे मोटाए छॾियो ऐं चयाईं त अवां सभिनी औरतुनि समेत विहारंदुसि, साहिब जो हुकुम आहे, न त ॻाल्हि ख़तमु कयो। जंहिंखां पोइ औरतुनि दाईंदे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। पुलिस कार्रवाई बजाए दाबा पई ॾिए। डिस्पेंसर बेगुनाह असां जे औरतुनि मथां तशदुद कयो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, डीजी हेल्थ, सेक्टर हेल्थ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त तशदुद कंदड़ डिस्पेंसर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।